कोई हृदय सां सेवा करे त सतगुरु त चवनि था न, एह लोक सुखिए परलोक सुहेले। केवल हिन लोक जा सुख न, उनखे परलोक जा, हितां जा भी सुख उनखे मिली वेंदा आहिनि ऐं मथों जा भी सुख मिलंदा आहिनि। सतीं पातशाही गुरु हरिराय साहिब जन जेॾी महिल संगत खे निहाल करे रहिया हुया त उन्हनि जे समय काबुल देश मां संगत उन्हनि जा दर्शन करण आई। ॾाढे प्रेम सां उहे संगत दर्शन करण आयूं। अची सतगुरनि जे हजूर में उन्हनि हाज़िरी लगाई, कुछ ॾींहं रहिया, सेवा कयूं, खूब आनंद वतऊं, खूब मौज। सतगुरनि जे दर ते रोज मेला, रोज आनंद, गुरबाणी, कथा, कीर्तन, प्रभु जो नाम कीर्तन। संगत अची करे वेनती करण लगी कि सच्चे पातशाह, तहांजी कृपा सां काबुल शहर में भी असां हिकिड़ो सुंदर प्रभु जो स्थान, सतगुरनि जो स्थान, गुरुद्वारो बणायो आ, गुरुअ जो दर बणायो आ। तव्हां कुछ ॾींहं हली उते भी मौज करायो। चओ राम। कुछ ॾींहं हली उते भी दर्शन ॾियो, संगत खे निहाल कयो। ॾाढो सुंदर स्थान बणायो आ काबुल देश में। कुछ ॾींहं असांखे तव्हां पंहिंजे सानिध्य जो इहो मौको ॾियो, कृपा कयो त उतां जी भी संगत जुड़ंदी, उतां जी भी संगत तव्हांजी कथा कीर्तन जो लाभ वठंदी। त गुरु हरिराय साहिब जन खिलण लगा। चयूं चओ था कुछ महीना? हाँ साईं, कुछ महीना गॾु हलो। चयूं कुछ महीना असां कुछ ॾींहं न निकिरी सघंदासीं त? चओ हरे राम। हिते संगत जेकी आ वो रोज सत्संग कथा कीर्तन जी आदि थी वई आ। एॾो उन्हनि खे मौज ईंदी आ, एॾी संगत इते रोज अची दर्शन लाभ कथा कीर्तन जो लाभ थी वठे त असांजे लाइ महीनो त न भाई, हिकु ॾींहुं भी निकिरणु मुश्किल आ। असां न हली सघंदासीं। संगत वीचारी उदास थी वई कि एॾे आस सां असां काबुल मां आया आहियूं कि सतगुरनि खे कुछ ॾींहं कुछ महीना गॾु वठी ईंदासीं। तव्हां कृपा कयो, दया कयो, कुछ ॾींहं त हलो, महीना न त कुछ ॾींहं हलो। सतगुरनि चयो न भाई, असां न हली सघंदासीं, पर पंहिंजो हिकिड़ो सेवक तव्हां सां गॾु मोकिले सघूं था, उनखे वठी वञो। वो ॾाढी सुंदर गुरबाणी कथा कीर्तन शब्द तव्हांखे ॿुधाईंदो, भजन ॿुधाईंदो, प्रभुअ जी कथाऊं ॿुधाईंदो, भक्तनि जी कथाऊं ॿुधाईंदो, उनखे वठी वञो। तव्हांखे त भक्ति कराईंदो उहो, तव्हां चिंता न कयो। ॾाढो सुंदर ॻाईंदो आहे, ॾाढो सुंदर उनजो अभ्यास आहे कथा कीर्तन में, उनखे वठी वञो। त संगत हथ जोड़िया कि जो आज्ञा। गुरुनि जी आज्ञा जे साम्हूं हाणे कंहिंजी ॻाल्हि हली वई त उहो पंहिंजो पाण खे हाणे गुरुअ खां वॾो थो सम्झे भाई। चओ हरे राम। हिकिड़ा सेवादारी आहिनि, उहे मिलंदा आहिनि अक्सर, त हर कोई जिद कंदो आहे कि घर हलो, दुकान ते हलो। त मां ॾिठो अक्सर उहे न चवंदा आहिनि भाई तूं सॼो ॾींहुं असां सां गॾु बि हूंदा आहिनि केॾी केॾी महिल। मां तव्हां चओ कोन था, ॿिया त सभु चवनि था दुकान हलो, हेॾे हलो, होॾे हलो। वध में वधि तव्हां हिकु बार चवंदा आहियो कॾहिं कॾहिं कि ठीकु आहे हलो, त उन्हनि जे अखियुनि में जल भरिजी आयो। मां छो भाई छा थियो? चई असांखे बाबा जन चयो हुयो कि कॾहिं बि जिद न कजो। चओ हरे राम। उहे वचन अॼु बि यादि आहिनि। उन्हनि चयो आहे कि कॾहिं जिद न कजो, हिकु बार चवण सेवक जो फर्ज़ आहे। अगरि ॿियो बार चयो त पोइ यानी उहो मनमानी तो करणु चाहे। चओ हरे राम। हिकु बार वेनती करणु चवणु सेवक जो फर्ज़ आहे, मञणु न मञणु उहो गुरुअ जे मथां आहे। उहो त घटि में घटि असां संतनि ते छॾियूं न भाई। उहो बसि हिकु बार बाबा जन सेखारियो ऐं उहो अॼु ताणी उन्हनि खे शिक्षा यादि आहे। चओ हरे राम। कि मुंहिंजो फर्ज़ आहे हिकु बार वेनती करणु बसि। त संगत आज्ञा मनी, बिल्कुलु हथ जोड़िया जी जो आज्ञा सतगुरु। केरु आहे उहो सेवक जेको असां सां गॾु हलंदो? त सतगुरनि जो हिकिड़ो प्यारो सेवक उते सेवा कंदो, जंहिंजो नालो हुयो भाई गोंदा जी। छा नालो हुयो? भाई गोंदा जी। उन्हनि खे सॾु कयूं। अच्छा, उहो खूब प्रेम कंदा पंहिंजे गुरुनि सां, ॾाढो अथाह प्रेम। ईअं सम्झो कि गुरु न हुन जे लाइ त प्राण ई हुया। रोज सभिनीनि खां पहिरियों सुबुह जो उथी स्नान करे ऐं घर में गुरुअ जी तस्वीर जो दर्शन करे डुक पाए गुरु दर ते हली ईंदा।
सॼो ॾींहुं गुरु दर जी सेवा कंदा। उनखे सॾु कयूं, चयूं भाई गोंदा जी काबुल मां संगत आई आहे, तव्हांखे हिननि सां गॾु वञिणो आहे ऐं कुझु ॾींहं कुझु महीना रही करे उते तव्हांखे भक्ति कराइणी आहे। चओ हरे राम। बांसुरी चल रही। कुझु ॾींहं तव्हांखे रही करे भक्ति कराइणी आहे। एतिरो ॿुधी करे ई अखियुनि में जल भरिजी आयो भाई गोंदा जी जी। ही कुझु ॾींहं कुझु महीना, मुंहिंजा सतगुरु, मां त रोज जल बि पोइ पीअंदो आहियां, अन्न बि पोइ खाईंदो आहियां, एतिरो तक कि मां मुंहिंजे हथ में हुजे त मां श्वास बि पोइ वठां, पहिरियों तव्हांजो दर्शन कयां। चओ हरे राम। ऐं तव्हां मूंखे एॾा ॾींहं मोकिलींदव, एॾो विछोड़ त मां सहन न करे सघंदुमि, मुंहिंजा त प्राण निकिरी वेंदा। मुंहिंजो त अभ्यास आहे, रोज जो नेम आहे, मां रोज तव्हांजा दर्शन कंदो आहियां, बिना दर्शन जे मां कोन रही सघंदुमि। तव्हांजी आज्ञा सां अखियुनि ते तव्हां मोकिलींदव त मां बिल्कुलु वेंदुमि, पर मूंखे लॻे थो मां वापसि कोन अची सघंदुमि। चओ हरे राम। छो जो गुरूअ जी आज्ञा आहे, मूंखे त मञणी आहे, मां हली वेंदुमि, पर मूंखे ख़बर आहे मां वापसि न अची सघंदुमि। त सतगुरु त ॾाढो राजी थिया, अहिड़ो भाव ॾिसी चयो, अरे ईअं छो थो ॻाल्हाए भाई, तोखे दर्शन जी प्यास आहे, रोज दर्शन खपनि। इहा ॻाल्हि एकांत में सतगुरनि चयो, तव्हां चिंता न कयो भाई गोंदा जी, तव्हां वञो, तव्हां जॾहिं जॾहिं असांखे काबुल में बि यादि कंदव असां तव्हांखे दर्शन ॾींदासीं। चओ हरे राम। जॾहिं बि जाते बि वेठा हुजो असां तव्हांखे दर्शन ज़रूरु ॾींदासीं। ही कथा असांखे यादि कराई असांजे भाउ सागर, जेको रोज तव्हांजी सेवा कंदो आहे भाई दरबार साहिब जी, उन ॾाढी सुंदर कथा यादि कराई। चओ हरे राम। तव्हां वञो, जॾहिं बि यादि कंदव भाई गोंदा जी असां तव्हांखे दर्शन ॾींदासीं। इन केवल कंडीशन ते, इन वचन ते भाई गोंदा जी तैयार थी विया, पक दर्शन थींदा। हा हा वञो तव्हांखे दर्शन थींदा। जी जो आज्ञा। तैयारी कई, भाई गोंदा जी निकिरी विया संगत सां गॾु। काफ़ी ॾींहं उते उन्हनि भक्तीअ जो प्रचार कयो, खूब भगवान जी कथा, भक्तनि जी कथा, गुरुनि जी साखी, गुरबाणी, कीर्तन, शब्द सभु हलियो, खूब आनंद संगत मौज वठे। रोज यादि कंदा पंहिंजे सतगुरनि खे, ऐं रोज भीतर ई उन्हनि खे झलक ॾेखारींदा सतगुरु। चओ हरे राम। पर हिकु ॾींहुं प्रेम ॾाढो उमड़ी आयो, ॾाढी सिक लॻी, ॾाढी यादि आई कि अरे एॾा ॾींहं थिया आहिनि मां पंहिंजे गुरूअ जा साक्षात दर्शन न कया आहिनि। मानसिक रूप सां त सदाई गॾु आहिनि, पर साक्षात दर्शन न कया आहिनि, एॾा ॾींहं थी विया आहिनि। हिकु ॾींहुं ॾाढी यादि आई, कीर्तन जे विच में अहिड़ी कोई गुरबाणी ॻाइनि पिया, दर्शन मांगो देह प्यारे, दर्शन मांगो देह प्यारे। ॾाढे प्रेम सां पुकार कनि पिया, ॻाईंदे ॻाईंदे रोअण लॻा, ॻाईंदे ॻाईंदे वाणी शांत थी वई। चओ हरे राम। ॻाईंदे ॻाईंदे चुप थी विया। इनखे चइबो आहे प्रेम। चओ हरे राम। असां सोचंदा आहियूं प्रेम उनखे चवंदा आहियूं भाई प्रेम में प्रेमी कुझु बि चई ॾींदो आहे। अरे प्रेम में त शब्द ई न निकिरंदा आहिनि, उनखे चइबो आहे प्रेम। प्रेम यानी चुप थी वञे, सम्झ में ई न अचे अॻिते छा ॻाल्हाइणो आहे। चओ हरे राम। कई माण्हू कंहिंसां बि कुझु बि ॻाल्हाए ॾींदा, संतनि सां बि असां ॾिठो आहे, कोई बि कुझु बि ॻाल्हाए ॾींदो आहे, पोइ उन्हनि खां पुछो अरे तूं हीअं कीअं थी ॻाल्हाए संतनि सां? अरे असांजो प्रेम आहे। चओ हरे राम। प्रेम ॾाढी अलॻि शइ आहे, मर्यादा हिकिड़ी अलॻि शइ आहे। प्रेम में त वाणी चुप थी वञे, शब्द ई सम्झ में न अचे, अरे मां छा ॻाल्हायां। चओ हरे राम। वो चुप थी विया, उन्हनि जी आवाज ई न पई निकिरी, गुरबाणी बि विच में रोके छॾियऊं, कीर्तन पिया कनि विच में ई बंदि थी वियो। संगत खे लॻो भैया हलो छुट्टी थी वई, प्रसाद वठो जल्दी हलंदा थियो, त संगत त वीचारी उथी हलंदी थी, छो जो एॾी देरि थी वई आहे, चुप थी विया। ॾाढी यादि आई सतगुरनि जी, त बगल में ई आसन लॻल हुयो, भाई गोंदा जी जे बगल में पंहिंजे गुरूअ जो आसन लॻाईंदा, गुरु हरिराय साहिब जन जो। पुकार कयूं कि सतगुरु मूंखे दर्शन ॾियो, मूंखे दीदार करायो। उन जो बसि उन्हनि पुकार कई त पूरी संगत में कंहिंखे बि नज़र न आया, पर भाई गोंदा जी खे उन आसन ते सतगुरु वेठल नज़र आया। ॾाढे प्रेम सां उन दर्शन कया, दीदार कया पंहिंजे सतगुरनि जा। तुरंत आसन तां उथी करे उन आसन खे उन्हनि प्रणाम कयो, ऐं गुरु हरिराय साहिब जन जा उन्हनि चरण पकड़े वरिता, ऐं समाधि लॻी वई, समाधि च लॻी वई, चुप थी विया। संगत उथी हलंदी वई,
काफ़ी देर थी वई, कलाक ॿ टे कलाक गुज़री विया, तॾहिं कोई सेवादारी अची करे हुन हथ ॾिनो कि साईं भाई गोंदा जी, हा। पोइ होश आयो, अरे छा थियो? चई महाराज सत्संग खे विराम करे बि 2 कलाक थी विया आहिनि, तव्हां अञा हिते आसन ते मथो टेके वेठा आहियो, हलो हलो भोजन करे वठो। पोइ उथिया, पोइ भोजन कयूं। उन ॾींहुं बसि सतगुरनि खां आज्ञा वठी मानसिक संगत खे चयो, बसि भैया हाणे मूंखे मोकल ॾियो त मां जल्दी वञी करे पंहिंजे सतगुरनि जा दर्शन कयां, हाणे मां कोन रही सघंदुमि। उतां आज्ञा वठी संगत खां, संगत खे भक्ति कराए काफ़ी ॾींहं रही करे वापसि आया। भाई गोंदा जी अचण सां ई पंहिंजे घर न विया। चओ हरे राम, असां मां कोई हूंदो अहिड़ो? कोई वियो हुजे ॿाहिरि 10-15 ॾींहं, हफ़्तो खनि ॿाहिरि वियो हुजे घुमण, हाँ, देश विदेश जी यात्रा कोई करे अचे, ऐं पहिरियों पंहिंजे घर न वञी करे दरबार साहिब ईंदा आहियूं असां? हलो बंदि बि हुजे दरबार साहिब, ॿाहिरों मथो टेके वेंदा आहियूं, पोइ पंहिंजे घर वेंदा आहियूं? न, वो पंहिंजे घर बि न विया भाई गोंदा जी। एॾनि ॾींहंनि खां परिवार त उन्हनि जो बि हुयो। आया सिधो पंहिंजे गुरुअ जा दर्शन करण, गुरु दर ते अची करे ॾिठऊं संगत बीठी आहे, उहो बि लाइन में बीह रहिया। जेॾी महिल वञी करे गुरु हरिराय साहिब जन जा उन्हनि अॼु साक्षात दर्शन कया एॾनि ॾींहंनि खां पोइ, त ॾिसंदा रहिया। अॼु गुरु साहिब बि ॾाढे प्रेम सां उन्हनि खे निहारनि था, मथे ते हथ रखियऊं, चई भाई गोंदा जी सफ़र कीअं रहियो? काबुल शहर ठीकु हुयो? आनंद आयो? चई तव्हांजी कृपा, खूब आनंद आयो, संगत के भी खूब मौज आई, कथा कीर्तन में ॾाढो रस अचे, बस कमी हुई तव्हांजे दर्शन जी। चओ हरे राम। पर सतगुरु मूंखे त तव्हां उहे बि ॾिना दर्शन, उते दर्शन करायो, ये तव्हांजी वॾी महिरबानी। त सतगुरु खिलण लॻा, मुस्कुराइण लॻा, त उन्हनि खे कुझु अलॻि लॻो। चई मुस्कुराइण छो था, कहिड़ी ॻाल्हि आहे? त हिकिड़े सेवक सॾु कयो, चई भाई गोंदा जी तव्हांखे ख़बर आहे फलाणी तारीख़ ते, फलाणे ॾींहं ते, फलाणे समय ते तव्हांखे सतगुरनि जी ॾाढी यादि आई? चई हा मूंखे त बराबरि ॾाढी यादि आई, मां कीर्तन पियो कयां, बगल में आसन लॻल हुयो, त सतगुरनि जी ॾाढी यादि आई। चई पोइ छा थियो? चई पोइ सतगुरनि मूंखे उते साक्षात दर्शन ॾिना, मां हुननि जा चरण पकड़े वेही रहियुमि, काफ़ी देर 2 कलाक गुज़री विया, पोइ होश आयो। चई तव्हांखे ख़बर आहे हिते कहिड़ी हालत हुई? इते बि सतगुरु संगत सां गॾु वेठा हुया ॿाहिरि, उते कीर्तन पियो हले, अचानक तव्हांखे ॾाढी यादि आई, सॼी संगत सतगुरनि सां मिले पई, तव्हां उन्हनि जा पेर पकड़े वरिता। हिते सतगुरनि संगत खे मना करे छॾियो कि हाणे कोई बि साम्हूं न अचे, कोई बि चरण स्पर्श न करे। असां पुछूं पिया छो? त मुस्कुराए करे चवनि पिया हुते काबुल में भाई गोंदा जी मुंहिंजा चरण पकड़े वेठो आहे। चओ हरे राम। हाणे उनखे बसि इहे मौज वठण ॾियो, तव्हां सभु भाई प्रसाद स्वीकार कयो। सॼी संगत खे मना करे छॾियऊं कि भाई गोंदा जी चरण पकड़े वेठो आहे। पर तव्हांखे यादि आहे तव्हां काफ़ी देर उन्हनि जा चरण पकड़ाया हुया? हा 2 कलाक गुज़री विया मूंखे। चई हिते सतगुरु उस में वेठा हुया। चओ हरे राम। असां बार बार उन्हनि खे चऊं पिया अंदरि हलो, हली अंदरि आसन ते वियो। चवनि पिया न मां थोरो बि हिलंदुमि त भाई गोंदा जी जो ध्यानु टुटी पवंदो, उहो मगन वेठो आहे, उनखे वेहण ॾियो। तव्हांजे प्रेम जे ख़ातिर सतगुरु उस में वेठा रहिया। चओ हरे राम। भाई गोंदा जी जे अखियुनि में झरझर आंसू, वो आंसू रुकनि कोन था, वापसि डुकंदा आया, पंहिंजे सतगुरनि खे प्रणाम कयो। चयो मुंहिंजा साईं तव्हां मूं नीच जे लाइ, मां त कोई तव्हांजो सेवक चवाइण जे लाइक़ बि न आहियां, मां त कोई विशेष सेवा बि न कंदो आहियां, मां त कोई भक्ति बि न ॼाणा, मां त प्रेम करण बि न ॼाणा। त इते सतगुरनि रोकियो, चई हीअं कीअं थो चए प्रेम करण न ॼाणा? चओ हरे राम। मां त कुझु बि न ॼाणा, मूं नीच जे लाइ तव्हां एॾो कष्ट सहन कयो आहे? तॾहिं सतगुरु हरिराय साहिब जन चवण लॻा भाई गोंदा जी प्रेम करण त कोई तव्हां खां सिखे। एॾो तव्हां प्रेम कयो आहे कि असां चाहे करे बि उन ॾींहुं न पिया उथी सघूं, एॾो तव्हां प्रेम कयो आहे। बल्कि तव्हांजो प्रेम त ईअं थी वेंदो, हिन कथा खे वरदान ॾिनो गुरु हरिराय साहिब जन, चयो कि भाई गोंदा जी तव्हांजी इहा वार्तालाप, तव्हांजो इहो प्रेम जेको बि ॿुधंदो उन जे अंदरि बि पंहिंजे सतगुरनि जे, पंहिंजे प्रभुअ जे प्रति प्रेम वधी वेंदो। चओ हरे राम। एॾो प्रेम कयो आहे तव्हां।
ही कथा ॿुधण सां प्रेम वधी वेंदो। सतगुरनि गले सां लॻाए छॾियो, चओ हरे राम। चओ ॿियो बि कोई आस, ॿी बि कोई प्यास हुजेव त ॿुधायो, ॿियो बि कुछ घुरी वठो भाई गोंदा जी। चओ सतगुरु घुरां, ॾींदव? हा, त मां जॾहिं जॾहिं तव्हां खां घुरां तॾहिं तॾहिं मूंखे दर्शन ॾिजो। दर्शन